बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 17 पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जी तरफ़। सबक 17। अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं, बनियूं ॿारा बाग़ संवारियूं, पंहिंजा घर ऐं घाट उजारियूं, रोशन मुस्तक़बिल ॾे निहारियूं। अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं, रस्तनि ते छणकार कंदासूं, पासनि खां वणकार कंदासूं, लॻी वञनि चौतरफ़ बहारियूं। अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं। इल्मु हुनुर हिकु दौलत आहे, जंहिंखे चोरी जो डपु न आहे। नंढनि वॾनि खे इल्मु सेखारियूं, अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं। गंद किचिरे में आ बीमारी, आहे सफ़ाई हिकमत वारी, ॻोठनि मां किचिरे खे ॿुहारियूं। अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं। मौला मुल्क में माल वधाए, पंहिंजो सलीम ते भाल भलाए, भलियूं हुजनि शल पंहिंजूं भटारियूं। अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं।